नाज़िन खैरपुर में RSU ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन डिपार्टमेंट पारां सरकारी स्कूलनि में ॿारनि जी हाज़िरी वधाइण लाइ स्कूल नाज़ हाई पायलट सेकेंडरी स्कूल में सेमिनार थी गुज़रियो। इन हवाले सां पेश आहे वकार मंगी जी ही रिपोर्ट। खैरपुर में RSU ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन डिपार्टमेंट पारां सरकारी स्कूलनि में ॿारनि जी हाज़िरी वधाइण लाइ खैरपुर जे तारीख़ी नाज़ हाई पायलट सेकेंडरी स्कूल में सेमिनार थियो, जंहिंमें ज़िले खैरपुर जे 8 तालुकनि जे मेल फीमेल टीओज़ ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि जे हेडमास्टरनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। सेमिनार में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तालीम जी बहितरी ॻोठनि में वालिदैन पारां नियाणियुनि खे तालीम न ॾियण ऐं जहालत खे ख़तमु करण मुतलिक़ टेबलोज़ पेश करे तक़रीरूं कयूं। सेमिनार खे मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त खैरपुर में ॿारनि जी हाज़िरी वधाइण ऐं उन खे बरक़रार रखण लाइ हंगामी बुनियादनि ते आगाही मुहिम हलाए रहिया आहियूं, जंहिं सिलसिले में UC लेवल ते रैलियूं कढण ॻोठाणनि ऐं कम्यूनिटीअ सां कार्नर गजाणियूं करण समेत मस्जिदनि में ॿार दाख़िल कराए मुहिम तहत ऐलान कराए रहिया आहियूं। खैरपुर खे तालीम जे मैदान में मिसाली ज़िलो बणाइण लाइ सिविल सोसाइटी ऐं स्टेक होल्डर असां सां मुकमिल ताउन कयो आहे। सेमिनार में ज़िले जे 3200 खां वधीक प्राइमरी स्कूलनि जा अंग अखर पेश कया विया, जॾहिं त सेमिनार में शरीक हेडमास्टरनि खे वेबसाइट ते पंहिंजे स्कूल जा अंग अखर अपलोड करण मुतलिक़ आगाही पिणु ॾिनी वई। उन मौक़े ते तालीम जे ऑफिसरनि हेडमास्टरनि शागिर्दियाणियुनि मेरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त जो असांजो जेको ही फंक्शन आहे उहो एनुअल एनरोलमेंट ड्राइव एंड रिटेंशन 2018 जे हवाले सां इहो फंक्शन आहे जेको अॼु डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में असां मल्हायो आहे ऐं पोइ वरी इहे तालुके लेवल ते वेंदा ऐं उन में असां इहो ॾिसूं था त जेको असां हिन साल जेका आहे सा केतिरी नई दाख़िला थी आहे गवर्नमेंट स्कूलनि में ऐं जेको आहे वरी जेका आहे असां उते डोर टू डोर बि वेंदासीं ऐं तालुके लेवल ते मोहल्ले लेवल ते स्कूल लेवल ते बि असां जेके आहिनि उहे एनरोलमेंट ड्राइव जूं वॉक्स जेके आहिनि उहे बि असां अरेंज कंदासीं। जो जेको ही प्रोग्राम आहे उहो एजुकेशन जे हिसाब सां आहे ऐं एनरोलमेंट एंड रिटेंशन ड्राइव जे हिसाब सां आहे। ही फेज़ 2 आहे जेको आहे एनरोलमेंट जे हवाले सां। मक़सदु इहो आहे त गवर्नमेंट तमामु घणो जेको आहे कोशिशि करे थी त असांजा जेके ॿार आहिनि जेके रिमोट एरिया में आहिनि उहे वधि में वधि एनरोल्ड थियनि। तालीमी नुमाइंदो अपने गिरवे के जरिए जगह जगह गांव गांव मोहल्ले मोहल्ले जाकर लोगों की तालीम की अहमियत बताएं, ताकि लोगों में ये अवेयरनेस हो कि हाँ तालीम जरूरी है। लोग ये तो कहते हैं तालीम की अहमियत है, लेकिन उन्हें ये नहीं पता कि क्या अहमियत है। अगर जब उन्हें उनकी डिटेल्स पता होंगी तो ये मैं मान ही नहीं सकती कि वो अपने बच्चों को स्कूल ना भेजें। इन प्रोग्राम में मैसेज ये होता चोता हिते काफ़ी सारा HMs भी आहिनि ऑफिशियल ऑफिसर्स भी आहिनि। हे अगर एज अ HM या ऑफिसर्स ये पैगाम अगर ॿियनि तक पहुचाइण चाहिनि, अगर हर कोई पंहिंजो कमु सिंसियरली करे सघे त हुन सां असांजी मतिलबु एनरोलमेंट ड्राइव वारो जेको असल मक़सदु आहे उहो हल थी वेंदो। माना अगर हितां असां HMs वञी करे पंहिंजे स्कूलनि में वञी करे पंहिंजे चेयरमैन्स खे यूज़ करे सघूं था, पंहिंजी एफर्ट वठी सघूं था, हिन सां छा थींदो कि असां वधि खां वधि पंहिंजी एडमिशन करे सघूं था, पंहिंजे एनरोलमेंट खे वधाए सघूं था। ऐं स्पेशली ॻोठनि में जिते फीमेल जी एजुकेशन जे इलाही सारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि त उते फीमेल HM जेका आहे हू वॾो किरदारु अदा करे सघे थी, हुते पंहिंजी एग्ज़ाम्पल ॾेई सघे थी। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेबलो पेश करे इहो मैसेज ॾिनो त ॻोठनि तोड़े शहर में नियाणियुनि खे तालीम ज़रूरु ॾियारायो। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु वकार हुसैन मंगी, मेरान TV न्यूज़, खैरपुर, मीरस।